जी असां हिन वक़्तु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी राज़ो जोखियो ॻोठ में मौजूदु आहियूं। असां सां गॾु तालका ऑफिसर मंज़ूर मेमण गॾु मौजूदु आहे। थोरो ई अरसो साईं खे थियो आहे। साईं जेको आहे हिते जेको आहे तालका ऑफिसर लॻो आहे, साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते ॿेराड़ी जा जेके स्कूल आहिनि उन्हनि खे साईं कीअं थो ॾिसे, उन्हनि जी परफॉर्मिंग कीअं आहे। छा हाल आहे साईं? ख़ैरु आहे, ठीकु ठाक हो सर? तव्हां हिते तालका जेको ऑफिसर लॻा हो, तव्हां जो हिते मुख़्तलिफ़ स्कूलनि में कमु बि आहे रहियो, तव्हां कीअं था ॾिसो हिते जेको आहे ॿेराड़नि में स्कूलनि जी परफॉर्मिंग कीअं आहे? ऐं कुझु ई अरसो तव्हांखे थियो आहे हिते, तव्हां जेको आहे अपॉइंट थिया हो, ऐं जेको आहे इन कुझु अरसे जे अंदरि तव्हां इन शयुनि खे कीअं वॉच कयो आहे? अदा माशाल्लाह, तव्हां हींअर हिन स्कूल में तव्हां बीठा आहियो, तव्हां हिन मां बि अंदाज़ो लॻाए सघो था त असांजे ॿारड़ी जा स्कूल ख़ासि तौरु असांजा जेके HMs इंचार्ज हुजनि या HM हुजनि या उन्हनि जा टीचर आहिनि, हालांकि उन्हनि जी पंहिंजी दिलचस्पी बि आहे। जिथे दिलचस्पी आहे उते ॾिसो न स्कूल केॾा बहितरीनु। हाणे हींअर तव्हां उन स्कूल में बीठा आहियो, तव्हां हुनजी सफ़ाई सुथराई ॾिसो, पढ़ाई ॾिसो, ऐं इन्हनि खां अलावा असांजे इलाइक़े जे जेके मोज़िज़ीन आहिनि, MNAs MPA, उन्हनि जो ताउन बि आहे। तो अल्हम्दुलिल्लाह असांजे गडाप टाउन जा तक़रीबन आउं सम्झां थो 250 स्कूल आहिनि, ऐं 250 स्कूल आउं विज़िट वञा थो, लाज़मी किथे ऊची नीचियूं बि आहिनि, किथे मामलात बि आहिनि, ऐं उन्हनि जा असां बाक़ाइदा जीअं डेंजर्स बिल्डिंग्स आहिनि उहे बि असां मथे मोकिलिया आहिनि, जंहिंमें असांजे इलाइक़े जे MNA MPS जो ताउन बि आहे। सो इनशाला उहे जेके डेंजर्स बिल्डिंगूं आहिनि उहे रिपेयर थींदियूं, जेके एजुकेशन वर्क से असां फॉरवर्ड कयूं आहिनि। ऐं जेके जेके बिल्डिंगूं सही आहिनि उते अल्हम्दुलिल्लाह उते जा इलाइक़े जेके बि स्कूल जा इंतिज़ामिया आहे उन्हनि सुठे नमूने सां कमु हलाइनि पिया। ऐं असां बि वक़्तनि ब वक़्तनि विज़िट ते वेंदा आहियूं कि उन्हनि जूं को मसइला आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि, जेके असांजे वस आहिनि, उहे असां तहलका एजुकेशन जे हिसाब सां उहे हल कंदा आहियूं। न त पोइ असां पंहिंजे DO साहब, डायरेक्टर, वेंदे सेक्रेटरी साहब ऐं मिनिस्टर ताईं बि असां थ्रू पेपर चैनल उहे मामलात वञनि था। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे गडाप टाउन जो हालांकि स्कूल तमामु वॾा ज़्यादा आहिनि, ऐं गडाप टाउन जो सभ खां असांजे मलीर में सभ खां वधीक स्कूल हिन टाउन में आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु मूं वटि उन में गडाप टाउन जी जेका फीमेल जी चार्ज आहे उहा बि मां वटां। सो असां कोशिशि पंहिंजे तरफ़ां जेको असांजे वस आयल आहे बाक़ाइदा कयूं था, स्कूल विज़िट बि वञूं था। ऐं आऊं ख़ासि तौरु हिन राज़ू जोखे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जेको राज़ू जोखियो जेको HM आहे उनखे एप्रिशिएट कंदो। हींअर सच थो ॿुधायां, जीअं माण्हू पंहिंजो घर संभाले न, हीअ ईअं ई संभाले वेठो आहे। तव्हां ॾिसो वण टिण, अंदरि सफ़ाई सुथराई, या तालीम, या अॼु जेको हिन प्रोग्राम कयो, ऐं सच थो ॿुधायां नंढड़नि ॿारनि खे अजरकू ॾियणु ऐं पेंसिल ॾियणु ऐं उन्हनि जी ख़ुशी जेका मूं उन्हनि जे चहिरे में ॾिठी, ऐं कल्चरल प्रोग्राम बि, ऐं माना एक्टिविटीज़ बि कनि था। ईअं न त तव्हां हुन में एक्टिविटीज़ बि कनि था। अॼु कल्चर डे हिननि मल्हायो आहे ऐं आउं उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां। उन सां गॾोगॾु अवामी प्रेस क्लब जो सदर ऐं अवां जा जेकी टीम अवामी प्रेस क्लब जी जेकी बि आहे उन खे बि एप्रिशिएट थो कयां त तव्हां माना अहिड़नि स्कूलनि जा जेके मामलात आहिनि इहे उजागर करियो था, ऐं उनखे आउं अवां जो बि शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू। महिरबानी सर, तव्हां टाइम ॾिनो।